अॼु पाक फ़ौज जे नए सरबराह जनरल आसिम मुनीर बाज़ाब्ता तौर कमान संभाले वरिती आहे। GHQ में रिथियल तक़रीब दौरान जनरल कमर जावेद बाजवा कमांड स्टिक संदसि हवाले कई, पर हिन तक़रीब बाबति हिकु हैरान कंदड़ इत्तिफ़ाक़ बि साम्हूं आयो आहे, छो त इन खां अॻु जनरल राहिल शरीफ़ बि जनरल कमर जावेद बाजवा खे 29 नवंबर ते अंगारे जे ॾिहाड़े ई कमांड स्टिक ॾिनी हुई। इहो ॾींहुं बि 29 नवंबर ऐं अंगारे जो ॾींहुं हो। इन खां अॻु जी तारीख़ुनि ते नज़र टोड़ाइजे त अॻूणे फ़ौजी सरबराह जनरल परवेज़ मुशर्रफ ऐं जनरल राहिल शरीफ़ बि 29 नवंबर ते ई पाक फ़ौज जी कमान संभाली हुई। हाणे हिकु नज़र विझूं था कमांड स्टिक ते त नेठि कमांड स्टिक छा आहे ऐं इहा रिवायत किथां शुरू थी। ही मलाका स्टिक आहे जंहिंखे कमांड स्टिक बि चयो वञे थो। आर्मी कमान जी ही लठ अंग्रेज़नि जे दौर खां फ़ौजी रिवायत जो हिसो बणी ऐं अॼु ताईं हलंदी पई अचे। मलाका स्टिक हिकु स्टार यानी ब्रिगेडियर जे उहिदे जे आफ़ीसरनि खे ॾिनी वेंदी आहे ऐं ही स्टिक आफ़ीसरनि खे पुराणनि आफ़ीसरनि तरफ़ां ॾिनी वेंदी आहे। पुराणो आफ़ीसर नए ईंदड़ आफ़ीसर खे ही लठ ॾेई पाण नई लठ खणी नए उहिदे ते तरक़ी करे वेंदो आहे ऐं इहो सिलसिलो आर्मी चीफ ते वञी पहुचे थो। असुल अहमियत हिन लठ जी न पर उहिदे ऐं इन सां वाॻियल ज़िम्मेवारियुनि जी आहे।